नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो आवां संझा सैयद हलदासी हेडलाइंस तलब कोमरी में बर्फबारी तूफान तबाही मचा छॾी 21 फौती विया शदीद बर्फबारी सबब हज़ारे सिया रोडनि ते फाथल पाक फौज रेंजर्स FC खे इमदादी कार्रवाई लाइ घुराए वियो पंजाब हुकूमत कोमरी खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चवे थो मरी वेंदड़ समूरनि रस्तनि खे बंदि कयो वियो आहे सिर्फ़ु ख़ुराक ऐं कंबल खणी वेंदड़नि खे पैदल माण्हुनि खे वञण जी इजाज़त हूंदी मरी में फाथल 1000 खां वधीक गाॾियुनि खे शाम ताईं कढी वठंदा कोमरी में फाथल माण्हुनि खे कढण लाइ पाक फौज पहुची वई ISPR मूजिब मरी डिवीज़न जा दस्ता फाथल माण्हुनि खे कढण में मसरूफ़ आहिनि FW जा जवान मशीनरी ज़रिए रोड खे खोलण में रुधल आहिनि माण्हुनि खे खाधे पीते जो सामान फ़राहम कयो पियो वञे माण्हुनि खे महफ़ूज़ शेल्टर फ़राहम कयो वियो आहे मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज़ शरीफ़ तरफ़ां मरी ऐं गलियात में सियाहनि जे फोथण ते दुख जो इज़हार शहबाज़ शरीफ़ चवे थो मरी गलियात में ट्रैफ़िक में फाथल गाॾियुनि में शेयरिंग जो मौत इंतज़ामी नाअहली ऐं मुजरमानी गफ़लत आहे इहा हुकूमत जी इंतज़ामी नाअहली आहे जो ट्रैफ़िक जो निज़ाम बि संभाले नथी सघे शहरी फाथल आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ताईं पहुचाइण जूं कोशिशूं छो न कई वियूं हुकूमत 1000 गाॾियुनि खे संभालण जी बि सलाहियत नथी रखे उनखे इक़्तिदार में रहण जो कहिड़ो हक़ आहे नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ जो आहे त मरी में बेयारो मददगार बर्फ़बारी में फाथल ख़ानदाननि जो मौत जो दर्दनाक वाक़ियो आहे जंहिंखे दिलि खे धोड़े विझो आहे हुकूमत खे पिटूं पारात ॾियण जो को बि फ़ाइदो न आहे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सियाहनि खे संगीन सूरत हाल बाबति पहिरीं आगाह कयो वञे हा त अहिड़ो सानियो पेश न अचे हा अफ़सोसनाक सानिए ते सॼो मुल्क सोगवार आहे इंतज़ामिया बर्फ़बारी सबबि फाथल सियाहनि जी फौरी तौर ते मदद लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणे थर जे माण्हुनि खे लैंड माफ़िया खां महफ़ूज़ कयो वञे थर जे माण्हुनि जी ज़मीन जी बि हिफ़ाज़त कई वञे तालीम रोज़गार ऐं सिहत जा वसीला फ़राहम करणु थर जे माण्हुनि जो बुनियादी हक़ आहे थर जे माण्हुनि खे आइनी हक़नि खां महरूम रखण जी मुल्क जी हिफ़ाज़त न आहे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो मिठी में डिस्ट्रिक्ट बार जी तक़रीब खे ख़िताब सिंध में वधीक हिकु मेडिकल जी शागिर्दियाणी जो पुरसरार मौत सीता रोड में यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी मुबैना आपघात करे छॾियो शहर जे वार्ड नंबर 8 मां MBBS जी 4थे साल जी शागिर्दियाणी जो लाश हथायो मुबैना आपघात कंदड़ MBBS जी शागिर्दियाणी बाबति वारसनि जो इंकशाफ संदसि भाउ नादिर चवे थो त भेण असमत शमन सोलंकी जी ब्लैकमेलिंग खां बेज़ार थी आपघात कयो आहे शमन भेण असमत खे ब्लैकमेल करे पैसा उगाड़ींदो हूंदो कोरोना चैलेंज बावजूद कारोबारी शरह वधी रही आहे असांजी मईशत मज़बूत ऐं मुलाज़िमत जा मौक़िया पैदा थी रहिया आहिनि वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट चवे थो 9 महीननि दौरान रजिस्टर्ड कारोबार जे मुनाफ़े में 59% इज़ाफ़ो थियो इन मां ज़ाहिर थिए थो त असांजी मईशत ऐं मुलाज़िमतूं वधी रहियूं आहिनि उमेद त वापारी इन फ़ाइदे में पंहिंजी अफ़रादी सघ शामिलु कंदा मुल्क में कोरोना वायरस विघे हिकु मरीज़ पहुची वियो हयाती विञाईंदड़नि जो अंग 28,962 थी वियो आहे NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 1,345 नवां केस रिपोर्ट हाकारी शरह 2.82% रही कोयटा में मस्तूंग रोड तां हिकु शख़्स जो लाश हथायो इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो फनवाकिल मां अगवा थियल समाजी अगवान शफ़ीक वाघो ऐं संदसि भाउ रहीम वाघो 2 महीननि खां धाड़ियलनि वटि बांदी बणियल ज़रियनि जो चवणु आहे त मुलज़िमनि जी आज़ादी लाइ ॾोहारियुनि पारां 2 महीननि खां पोइ वारसनि सां राब्तो करे संदनि बाज़ियाबी लाइ भुङ तलब कयो वियो मुलज़िमनि जे वारसनि पुलिस खां मायूस थी राॼूनी कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि
सकरन वेझो तेज़ रफ़्तार चिंची फटो कल्टी पोरियत इरफान उमराणी फौती वियो। सखर बैराज मां निकरंदड़ समूरा कैनाल 2 हफ़्तनि लाइ बंद। सालियानी सफ़ाई लाइ बैराज जा समूरा दरवाज़ा खोले विया। दरिया में पाणी जी सतह घटिजी वई। सखर समेत केतिरनि ई शहरनि में पाणी जो बहिरान जो ख़दशो। मशाइक वेझो पैसनि जी ॾेती लेती तां झड़े दौरान जवाबदार भाउ था नंढाणी क़तल थियल भेण जो केस दाख़िल। मक़तूला औरत कुर्बा ख़ातून जतोई जी धीउ जी फरियाद ते जवाबदार मामे ते केस दाख़िल कयो वियो।